जी ॿुधां पई। तू इहो ॿुधा, ईद जी शॉपिंग कई थी या न? न कान कई आहे ईद जी शॉपिंग। असल में अबू पैसा ॾे ई कोन पियो। तू चरी आन, तू मूंखे चवे आ मां तोखे पैसा ॾियां। हाणे मां पैसा मोकिलियां थो, तू मन शॉपिंग कर। सॼियूं सहेलियूं वयूं आहिनि, सिर्फ़ु मां न वई आहियां। न न, मां फट सट करे तोॾे पैसा मोकिलियां थो न। न तूं मूंखे न मोकिल, तूं पाण ग़रीब माण्हू, तूं मूंखे किथां ॾेई सघंदे। अरे सुञा ज़रूर हूं, पट सट करे बि तोखे ईद खणाईंदुमि। तोसां मोहबत कई आहे तो बाक़ी माण्हू त सड़नि न। तव्हांखे ख़बर आहे 50-60 हज़ार हुजे तॾहिं मां वञा शॉपिंग करण। 50-60 हज़ार? अल्लाह जे हिन चक्कर न मोकिलींदुमि न, चरी हथनि मां वेंदी हले। ये ॿुध, मां मोकिलियां थो न 50-60 हज़ार। बाबा मां तोॾे मोकिलियां थो, बाक़ी तूं ईद सही नमूने खाजां, ठीकु आहे? अच्छा हिकिड़ो मिंट, कॉल पई अचे अबू जी। बाबे जी कॉल हिते अचणी, हेॾियूं ॻाल्हियूं थियनि पियूं। हेलो, कैसा ॻाल्हाए पई? केसां ई न माना मुंहं ते कूड़ हणे थी पई। मूं कॉल कई, वेटिंग कॉल, माना ॿिए पासे ॻाल्हाए पई, माना मुंहं ते बि कूड़ हणणु शुरू कई। केसां ई न मसरूफ़ न आहियां। अबू जी कॉल आई, असल में अबू ॿाहिरि वियो आहे न। मूंखे सिर्फ़ु तूं इहो त ॿुधा, जंहिं महिल ई मां कॉल कंदो आहियां या त मूंखे तूं होल्ड में हणी करे अबू जी कॉल मां ॻाल्हायां थी पई, या मां कॉल कयां थो माना वेटिंग कॉल आहे, अबू ॻाल्हाए थो पियो। अबू खे मतिलबु एतिरी का तुंहिंजी सिक लॻल हूंदी आहे छा? बाबा तूं हर बार मुझे शक थो करीं। अबू जी कॉल ई, तव्हां ख़बर आहे मुंहिंजी केॾी तबियत ख़राब लॻी पई आहे। यार कॉल छो थी कटे? अलाए कहिड़ी मजबूरी अथसि। पहिरें ईअं कॉल न कटी, वरी करे ॾिसां थो। तबियत तुंहिंजी ख़राब आहे, मूंखे ख़बर आहे। इहा वरी कंहिंजी कॉल हले थी पई, तूं मूंखे इहो सिर्फ़ु ॿुधा। जी ॿी फोन आपी जी आहे। अच्छा, इहा आपी जी फोन आहे। हाण कूड़ हण तूं वञा। बस तव्हांखे रुगो मुझे शक ही करिणो आहे। तव्हां ख़बर आहे मुंहिंजी केॾी तबियत ख़राब आहे, मूं वटि एतिरा पैसा बि न आहिनि मां डॉक्टर ॾे वञा। शक न कयां त ॿियो छा कयां? जंहिं महिल फोन कर, कंहिं महिल अबे जी फोन आहे, कंहिं महिल आपी जी फोन आहे, कंहिं महिल कंहिंजी फोन आहे। हाणे छॾ उन्हनि ॻाल्हियुनि खे। तूं इहो ॿुधा, तबियत वाक़ई एतिरी ख़राब थी आहे तुंहिंजी? तव्हांजी मूंसां दिलि ई न आहे, तॾहिं तव्हां मुझे शक पिया कयो। शक न कयो मूंते, मूंखे दवा जा पैसा बि न आहिनि। अबू बि नथो ॾे, अबू चए थो हाणे बसि पंहिंजो पाण वञी कर। मां किथां कयां? चलो अबू नथो ॾे त पैसा खणी मां ई तोॾे मोकिलियां थो। मूंखे तूं सिर्फ़ु इहो ॿुधा, 4-5 ॾींहं पहिरें मूंखे तूं 50,000 वरिते त मां ईद जा कपिड़ा वठंदी हुयमि। उन टाइम बि तूं चई मुंहिंजी तबियत सही न आहे। पहिरें कपिड़ा लाज़मी हुया या तूं हथु ॾेखारिया न डॉक्टर खे? हाणे तव्हां मूंखे शक पिया कयो, बसि पोइ ईअं मुंहिंजी तबियत कीअं सही थींदी? तुंहिंजियूं ॻाल्हियूं पंहिंजी वेड़ियूं हूंदियूं न, पोइ छा कजे? बड़े कावल लॻी वेंदी आहे। हाणे छॾ हिननि ॻाल्हियुनि खे। मां पैसा मोकिलियां थो, कंहिं सुठे कंहिं डॉक्टर खे तूं वञी हथु ॾेखार। हाणे चरी दिलि में न कजांइ, साईं बड़े दवाई माल ॻाल्हाए वेंदा। न अहिड़ी ॻाल्हि न आहे, तव्हां मोकिले मुंहिंजे पैसा। जी तव्हां ख़बर आहे न डॉक्टर जी फीस वधी वई आहे। इहा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, हिन भागनि जूं बि डॉक्टर मेडिकल चलो 20,000 खनि मोकिलियां थो, तूं हाल फ़िलहाल हथु ॾेखार। बाक़ी बि जेका ज़रूरत पई त मां मोकिले ॾींदुमि। पर ईद ख़राब न कराइजांइ। ठीकु आहे, तव्हां मोकिलियो भले। हाणे साॻी नंबर ते मां पैसा मोकिलियां थो, पोइ 20,000 तूं हथु ॾेखार कंहिं सुठे डॉक्टर खे, ठीकु आहे? आई लव यू जानू। ओके, लव यू टू जानू। हेलो, अस्सलाम वालेकुम जानू। वालेकुम अस्सलाम। जी जानू। अञा जी जानू, 8 ॾींहं थी विया आहिनि, मोबाइल बंदि करे छॾियई। मूंखे फसाए पाण सां आराम सां सुती पई आहे न, नंबर ई बंदि करे छॾियई। मां ख़बर थी 8 ॾींहं केतिरो परेशान थियो आहे, मूं ख़बर आहे। सही आहे न, बंदि आहे छो जो मुंहिंजी मोबाइल ख़राब लॻी पई आहे। तोखे ख़बर त आहे त मुंहिंजी मोबाइल ख़राबु आहे। 8 ॾींहं पहिरियां मूं तोखे चयो त मुंहिंजी मोबाइल ख़राबु आहे, बंदि थी वई, नथी हले, मां छा कयांसि? 20,000 रुपया त मां जेब में खयूं वधो आहे। नंबर मोकिल, तोखे 20,000 रुपया मां मोकिलियां थो। 20,000 पंहिंजा पाण वटि रख। 20,000 में बि कमु न थींदो, पोइ त मां मरी वियासीं। जी 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 जान, जी जानू, जी 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 ॿुधां थो, कनि ते आहे। अॼु जे दौर में 20,000 में मिले छा थो? हीअ बि मां सहेली जे घर आई आहियां, उनजे सिम मोबाइल में सिम हणी मां तोॾे कॉल कई आहे। तॾहिं तोखे ॿुधाइण लाइ त मुंहिंजो नंबर बंदि हूंदो ऐं तोसां राब्तो हाणे मुंहिंजो न थींदो। तकड़ न कर जानू, न नंबर बंदि न कजांइ। नंबर बंदि कई न, मां मरी वेंदो मई। मां कुझु पैसा ईद जे लाइ बचाए रखिया। चलो तूं भली मोबाइल वठ,
मां खणी ईद न कंदुसि। पोइ पैसा बि ओतिरा मोकिल जंहिंमें मोबाइल मुंहिंजी बहितर अची वञे, त मां तोसां वीडियो कॉल ते बि त ॻाल्हायां न। ठीकु आहे जानू, पोइ मां तोॾे 50,000 खनि करे मोकिलां थो, तूं भले ई मोबाइल वरिजांइ। पोइ ईअं न पाण सॼी राति वीडियो कॉल ते ॻाल्हाईंदासीं। ठीकु आहे जानू, मोकिले छॾ तुंहिंजे सिम ते।